Now the local government जो schedule announced किया हुआ था, local government elections are likely to be held in March 2022. तो उनमें जेको strange है तो mayors and deputy mayors के बारे में चयो हुआ तो anybody who is not elected he can be taken up as a chairman and deputy chairman. इहो हिकिड़ो बिल्कुलु strange किस्म जो idea है तो बाकी तमाम मेंबरान वोट वठी करे कंहिं बि हाउस में इलेक्ट थींदा, उन जे बाद कंहिं बि आउटसाइडर लाइ उन्हनि खे चयो वेंदो त उनखे मेयर या डिप्टी मेयर इलेक्ट कनि। इन जो वॉट इज द फिलॉसफी बिहाइंड इट एंड वाई गवर्नमेंट खे छो महसूस थियो त इन तरह कंहिंखे आंदो वञे? हुनमें इहो कोई क्लियरिटी आहे कोन। एनी पर्सन आहे, एनी पर्सन कैन बी फ्रॉम द हाउस और आउटसाइड द हाउस, बट थियण जेतिरी ॻाल्हि सम्झ में अचे थी, अकुल कमु करे थो, ऑफकोर्स हिते लिखणु घुरिजे एनी मेंबर, एनी इलेक्टेड मेंबर, मेंबर लिखणु घुरिजे। सो इन में पाण हाणे ॿ ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं। हिकिड़ो त जंहिं ही ड्राफ्ट कयो आहे उनजी अंग्रेज़ी जो कोई इशू आहे, असां तव्हां खां त बहितर हूंदी, पर शायदि अंग्रेज़ी थोड़ी हुन दोस्त जंहिं बि ब्यूरोक्रेट लिखी आहे या जंहिं बि लिखी आहे उनजी अंग्रेज़ी जो कोई इशू आहे, त हुननि खे हिकिड़ो मुबहम करे छॾियो आहे, मतिलबु उन पर्सन लिखी कंफ्यूज़ करे छॾियो आहे, उन मेंबर लिखण बदिरां पर्सन लिखिजी वियो अथसि, ग़लती थी वई अथसि, या ही डायरेक्ट या ही ॼाणी वाणी डेलिबरेटली ही हिकिड़ो मुबहम छॾे वियो आहे, एम्बिग्युइटी क्रिएट कई वई आहे, या इहा नियत ई आहे त आउटसाइडर वठी अचिणो आहे। सो दिस इज़ समथिंग गवर्नमेंट, अगरि त गवर्नमेंट खां ग़लती थी आहे, अगरि नासिर शाह साहिबु इनखे ॾिसी वठे ॿीहर, नासिर शाह साहिबु आहे न इहे जेको बल्दियात जो हीअं, त नासिर शाह साहिबु अगरि ॾिसी वठनि त छा संदसि हिन समरी में या बिल में, ऐं हैरत आहे त असेंबली में बि शायदि कंहिं बिल न पढ़ियो आहे या छा थियो आहे, जो इहो नुक़्तो कंहिं उथारियो ई कोन्हे। सो इहो पढ़ी वठनि, अगरि त ही ग़लती थी आहे त पोइ त बहस ई ख़तमु थी वई, पर जे नियत इहा ई आहे त कंहिंखे बि अलण वलण खे आणणो आहे त ॾिसो इहो पोइ दुनिया में थींदो आहे, कुझु जॻहियुनि ते मूंखे ख़बर आहे त ईअं थींदो आहे। ख़ुदि असां वटि बि 85 में गौस अली शाह साहिबु जेके हुआ ज़ियाउलक जॾहिं ठाही त उन महिल वन टाइम इहो थियो हो। मूंखे अगरि को दोस्त मूंखां इख़्तिलाफ़ करे त ज़रूरु मूंखे करेक्ट करे, पर जेसि ताईं मूंखे यादि थो पए ऐं जेतिरो मूं पढ़ियो आहे त 85 में गौस अली शाह साहिबु जेके हुआ उहे मेंबर न हुआ ऐं हुननि खे वन टाइम इहो वेव ऑफ कयो हो ज़ियाउलक, ऐं गौस अली शाह साहिब खे चीफ मिनिस्टर सिंध ठाहियो वियो, पर पोइ इहो गुंजाइश ख़तमु थी वई। हाणे असांजो प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो इलेक्टेड हुजणु ज़रूरी आहे, मेंबर ऑफ द पार्लियामेंट हुजणु ज़रूरी आहे, असांजो चीफ मिनिस्टर MPA हुजणु ज़रूरी आहे, हू MNA हुजणु ज़रूरी आहे, हू MPA हुजणु ज़रूरी आहे। सो असां वटि जेको पार्लियामेंट्री फॉर्म ऑफ सिस्टम आहे, या जेको असां वटि मथे ॿिनि टीयर्स में असां वटि जेको हुकूमती या पार्लियामानी 2 टीयर्स आहिनि इम्पॉर्टेंट, यानी फेडरल ऐं प्रोविंशियल में जेको हेड ऑफ द गवर्नमेंट ठहंदो आहे उहो फ्रॉम द हाउस ठहंदो आहे, चाहे नेशनल में चाहे प्रोविंशियल में। सो हीउ टियों टीयर जेको आहे उन में ही कीअं आउटसाइडर आणींदा? ही ॾिसो न, या त मथे बि असां वटि प्रोविज़न हुजे, केरु मूंखे आसानी सां चई सघे थो साईं हुन जा कानून अलॻि आहिनि, ही त असां लोकल ठाहींदा आहियूं, ठीकु आहे, लेकिन हिकिड़ी प्रैक्टिसिस बि त हुजे न। जीअं कल्ह सईद गनी आर्ग्यूमेंट ॾिनो, सुठो आर्ग्यूमेंट हो सईद गनी साहिब जो, त भई अगरि डायरेक्ट मेयर खे चूंडायो था लाहौर में ऐं पंजाब में, जीअं इमरान ख़ान चूंडाए पियो, त प्राइम मिनिस्टर खे बि डायरेक्ट चूंडायो, CM खे बि डायरेक्ट चूंडायो, जॾहिं की इहो आर्ग्यूमेंट लंडन ते अप्लाई नथो थिए। UK में प्राइम मिनिस्टर जेको आहे हींअर कहिड़ा आहे जॉनसन, उहो हाउस मां, बोरिस जॉनसन, हू हाउस मां चूंडियल आहे, जॾहिं लंडन जो मेयर डायरेक्ट चूंडबो आहे। सो इहा प्रैक्टिस त वरी मौजूदु आहे दुनिया में, पर ही प्रैक्टिस त को माण्हू हुन ऐवान जो हिसो ई न आहे, यानी हिकिड़ो काउंसलर ई न आहे, उनखे तव्हां मेयर ठाहे छॾियो। सो इन में छा, हाणे में छा आहे, ॾिसो उहे बि असां वटि पार्टी इलेक्शन्स थींदियूं, पार्टी आख़िर में जंहिंखे चूंडाइणो हूंदो आहे उनखे काउंसलर किथां ठाराईंदी आहे ऐं उनखे आख़िर में मेयर या चेयरमैन या जेको बि हूंदो आहे, नाज़िम त न आहे न, उहो ठाराए छॾींदी आहे। ॻाल्हि हींअर बि थींदी, लेकिन छा थींदो त जॾहिं हाउस में मिसाल ख़बर पइजी वई त MQM जी अक्सरियत अची वई या पीपल्स पार्टी जी अक्सरियत अची वई, हाणे थींदो बार्गेनिंग। हाणे टॉप स्लॉट लाइ
उहो ज़्यादती आहे। आउं सम्झां थो त उनखे, छाकाणि त असांजे बाक़ी मथे ॿिनि टीयर्स में, यानी नेशनल असेंबली में, फेडरल गवर्नमेंट में ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट में जेके गवर्नमेंट्स जा हेड हुजनि था उहो हुननि हाउसिस जा हिसो हुजनि था, मेंबर हुजनि था। ईअं ई जेका लोकल गवर्नमेंट आहे हुनजो हेड बि उहो हुजणु खपे जेको हुन हाउस जो मेंबर हुजे। सो पर अगरि ही सॼी तकरीर इन ॻाल्हि सां गॾु ख़तमु जेको क्लैरिफाई थी वञे तकरीर सां मुराद जेको सॼी मूं कई, त अगरि त ही ग़लती थी वई अथनि उहा बि ॻाल्हि त नासिर शाह साहिब या बल्दियाती इदारो हिन खे करेक्शन करे छॾे।